गढ़ी खैरो में अस्करिया ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान यूनिट गढ़ी खैरो अस्करिया स्टूडेंट्स ऐं अंजुमन मासूम अली असकर जी ज़ेर एहतमाम इमाम बारगाह कसरे अब्बास खां आलमी यौम अल क़ुद्स जी रैली कढी वई। रैली की अगवाणी मरकजी मुआवन बराए तालीम तरबियत सेक्रेटरी गुलाम हुसैन जाफरी अस्करिया ऑर्गेनाइजेशन गढ़ी खैरो के सदर जाहिद गुल जाफरी अस्करिया स्टूडेंट्स के डिवीजन सदर अली गुल जाफरी ऐं अहमद अली हुसैनी करे रहा हुआ। रैली में शरीक शिरका हथन में प्ले कार्ड ऐं बैनर खड़ी अमरीका इसराइल मुर्दाबाद जा नारा बुलंद कंदे शहर के मुख्तलिफ रस्तन खां थींदे प्रेस क्लब पहुता, जिते हजरत अल इस्लाम वल मुस्लिमीन आलामा सैयद जमन अली शाह गुलाम हुसैन जाफरी अहमद अली हुसैनी ऐं जाहिद गुल जाफरी खिताब कंदे चयो त अॼोकी रैली ज़ालिमन ख़िलाफ़ जिहाद जो ऐलान आहे। हुननि जो चवण हो त फ़लस्तीन जी मज़लूम अवाम मथां अमरीका ऐं इसराइल काबिज़ बणिजी जेके ज़ुल्म ऐं बर्बरियत करे रहा आहिनि, उन ख़िलाफ़ उम्मत मुस्लिमा खे हिकु आवाज़ बणिजी मज़लूम जी हिमायत में निकिरणु घुर्जे।